अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों अचो त ही कहाणी ॿुधूं। त जेको यूसुफ आहे उहो हाणे वेंदो सोजरे खे उनजे घर धक हणण, ऐं वरी सोजरे जी जेको धीउ आहे सलमा उहा यूसुफ खे ॾिसी घर में पोइ यूसुफ खे ईअं चवंदो त तूं बाबा खे मारे चुको आहीं, त पोइ हिते छाजे करे आयो आहीं? तो त उनखे अस्पताल भेड़ो करे छॾियो। बहरहाल बाबा के कुछ थियो त मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि, छो जो मां बि होशियारु छोकिरी आहियां। ऐं यूसुफ हुनखे धमकाईंदो त तूं ऐं तुंहिंजे पीउ मुंहिंजे अख में आयो, मां तुंहिंजे पीउ खे कुझु बि न आहे कयो। अगरि हू मूंखे गॾियो त मां उनखे मारण में देरि न कंदुसि। इहा मूंखे ख़बर नाहे त उनखे कंहिं धक्का आया आहिनि। यूसुफ उनखे चवंदो त इहो सॼो तव्हांजो ड्रामो आहे। तो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हां सम्झी विया हूंदो, अगरि न त वरी बि तव्हांखे ड्रामे खे वधाइण जी कोशिशि पिया कनि त जेको कमदार आहे उहो ॿिन्हिनि माण्हुनि खे विढ़ाईंदो वेंदो। हिकु पासे सोजरे खे धक हणाईंदो ऐं ॿिए पासे यूसुफ खे धक हणाईंदो। अहिड़े हिसाब सां ही पाण में ॿई दुश्मन थी पवंदा। पोइ अहिड़े हिसाब सां ड्रामो अॻिते हलंदो वेंदो। तो ईअं करण सां पोइ वञी ड्रामो मज़ो कंदो। दोस्तों हीअ ड्रामे खे वधाइण पिया चाहिनि ऐं ड्रामे खे शोहरत ॾियण पिया चाहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं।